नवा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे टंडो लहर मां तौहीन अदालत केस में उमर सान थाणे जे SHO ऐं वॾे मुंशी खे तलब कयो वियो आहे। ख़बरनामा सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे केस दाख़िल थियण बाद 24 नवंबर ते अदालत सामान लीज़ करण जो हुक्मनामो जारी कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं टंडो लहर मां गुलाम रसूल नोहरे खां। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल संजय टंडो लहर जी अदालत तो इन अदालत से जेको आहे उमर खान जे SHO ऐं वॾे मुंशी खे तलब करे वरितो आहे। उमर खान पुलिस पारां कुझु वक़्तु अॻु जेको आहे 10 करोड़ खां मथे जी माले सां भरियल सामान कयो वियो हुयो ऐं उमर खान पुलिस बरामद थियल सामान ते टालर समेत केस दाख़िल कयो हो। ऐं तव्हांखे ॿुधायो त केस दाख़िल थियण खां पोइ अदालत एडिशनल सेशन जज 24 नवंबर ते अदालत खे सामान रिलीज़ करण जो हुक्मनामो जारी कयो हो ऐं टंडो लहर जे नामवर वकील अख्तर लेगारी पारां जेको आहे SHO ऐं ॿियनि पारां अदालत जी तौहीन करण जो दलील ॾिना विया। अदालत जे हुकुम ते जेको आहे तहलील करण ते अदालत SHO ऐं वॾे मुंशी खे जेको आहे तौहीन अंदाज़े ते नोटिस जारी करे छॾिया आहिनि। ॿुधायो एडिशनल सेशन जज नौशाद मुगल SHO उमर साहब जुमन मल्ला ऐं वॾे मुंशी खे जेको आहे 3 नवंबर ते तलब करे वरितो आहे। महिरबानी अपडेट करण लाइ।